Audio Jungle. Audio Jungle. जमियत उलमा सिकंदरिया ताल के सालिया पट जो इजलास हज़रत मौलाना फ़कीर नज़ीर अहमद महर सिकंदरी सदर जमियत उलमा सिकंदरिया ज़िले सखर जी सदारत में थी गुज़रियो, जंहिंमें ताल के सालिया पट जी बाजी मुकमिल कई वई। उन मौके ते फ़कीर मौलाना मोहम्मद हसन सिकंदरी, ताल के सदर रोहड़ी कारी शफ़ीक अहमद महर सिकंदरी, मौलाना मोहम्मद इसहाक सिकंदरी, प्रेस सेक्रेटरी जमियत उलमा सिकंदरिया ज़िले सखर फ़कीर हिदायतुल्लाह सिकंदरी, प्रेस सेक्रेटरी जमियत उलमा सिकंदरिया ताल को रोहड़ी ऐं कसीर तादाद में सिकंदर उलमा इकराम ऐं हाफ़िज़ हज़रात ऐं हुर जमायत जे मोअज़्ज़िज़ीन शिरकत कई। ताल के सालिया पट जा इत्फ़ाक़ राय सां हेठियां उहिदेदार चूंडिया विया। सदर फ़कीर हबीबुल्लाह सिकंदरी, नाज़िम आला हाफ़िज़ साबिर हुसैन सिकंदरी, नायब सदर हाफ़िज़ तालिब हुसैन सिकंदरी, नायब नाज़िम हाफ़िज़ अल्लाहदाद सिकंदरी, सीनियर नायब सदर हाफ़िज़ गुलाम मुर्तज़ा सिकंदरी, प्रेस सेक्रेटरी हाफ़िज़ नियाज़ हुसैन सिकंदरी, ख़ज़ानची हाफ़िज़ सूफ़ी गौस अली सिकंदरी। उन मौके ते नई चूंडियल बाडीअ जे उहिदेदारनि खे मुबारकूं ॾिनियूं वयूं, जॾहिं त उन मौके ते अॻुवाणनि ख़िताब कंदे चयो त दीनी तइलीम सां गॾु इंसाननि जी भलाईअ लाइ थींदड़ कमनि खे उजागर कयूं। इंसाननि सां हमदर्दी, अदब, इख़लाक़ ऐं साइंस जहिड़े इल्म खे हासिल करण जो शऊर पैदा करियो त जीअं ईंदड़ नस्ल बहितरीन तरीक़े सां ज़िंदगी गुज़ारे सघे। Audio Jungle. Audio Jungle.